पहिरीं दफ़ो मूं रोड बंदि कयो त दिल चांडे DSP त मूंसां वाइदो कयो त 17 तारीख़ ते तव्हांखे पंहिंजो साईं मिली वेंदो। जॾहिं असां कोर्ट ते वियासीं त चईं DSP मटिजी आहे, SP मटिजी आहे, हाणे असां छा कयूं। हाणे ॿियो दफ़ो वरी असां इहो रोड बंदि कयो आहे त असांखे शौक़ु न आहे त की हिन ग़रीबनि खे न असां परेशान कयूं। असां इहो मजबूरीअ में असां इहो क़दम खयो आहे। मुंहिंजे साईं खे जल्दी सां जल्द अदालत में पेश कयो वञे। अगरि वरी ॾिसो इहो DSP वरी वियो न ॿियनि खे वठी आया अथसि पंहिंजे साईं, इहा सॼी त रियासत इहा त असां सां गेम था खेॾनि न। छा इहा तव्हांखे ख़बर न आहे? छा त मूंखे ख़बर न आहे त इहा इहा साईं शागिर्दाणी सां हिकु इन्हनि जे माइटनि सां सॼी गेम थी खेॾी वञे। मुंहिंजो साईं आहे मूंखे सबक़ पढ़ाईंदो आहे, 30 रोज़ा रखण वारो, नमाज़ पढ़ण वारो, इतिकाफ़ में विहण वारो। मुंहिंजे साईं खां जल्द सां जल्द अदालत में पेश कयो वञे। मां रोड तां कोन उथंदीसांव, भले हाणे ॿ ॾींहं थी वञे, 3 ॾींहं थी वञे, 4 ॾींहं थी वञे, 5 ॾींहं थी भई केतिरा ॾींहं थी वञे, मां हिते रोज़ा रखंदुसि, मां हिते रोज़ा खोलींदुसि, मां हिते ईदूं बि कंदुसि जेसि ताईं न मूंखे पंहिंजो साईं मिलियो। ऐं मुंहिंजे साईं खे कुझु बि थियो न हुनजी रियासत पाण ज़िम्मेदार। भला तव्हांखे पंहिंजी नियाणियूं न आहिनि, मां हेॾी अपीलूं थी कयां त पोइ मुंहिंजो केरु ई नथो ॿुधे। आख़िरी इहा कहिड़ी रियासत आहे? थोरी मुंहिंजी ॿुधो न। इहे जेके लुलियूं लंगड़ियूं अदालतनि खे ताला हणी हेॾा चो था मूंसां इंसाफ़ कयो न, त मूंखे पंहिंजो साईं खपे न। शागिर्दाणी पंहिंजे साईं लाइ केॾो तड़पे भई, उहा तव्हांखे बि ख़बर आहे न। मुंहिंजे साईं जल्दी सां जल्द अदालत में पेश कयो। अगरि मुंहिंजे साईं खे कुझु बि थियो न हुनजी रियासत पाण ज़िम्मेदार अथव। असां छा गुरू था? हा कौन खोलंदा? असां छा गुरू था? तूं कीअं न ॾींदे? तुंहिंजो पीउ बि ॾींदो, तुंहिंजी माउ बि ॾींदी, तो कबड़ी वठंदासीं। ही दहशत गर्दी माण्हुनि खे कंबण, शाहरुख सिंधीअ खे बेगुनाह खे तूं कीअं न ॾींदे? तुंहिंजो पीउ बि ॾींदो, तुंहिंजी माउ बि ॾींदी, तो कबड़ी वठंदासीं।